कोरोना जे वधंदड़ केसनि ते ज़ाब्ते लाइ हुकूमत जे ऐलान ते सिंध में मुकमल लॉकडाउन रहियो। घोटकीअ में लॉकडाउन वारे फ़ैसिले ते अमल कंदे समूरियूं बाज़ारूं बंदि कयूं वयूं, जॾहिं त आम वाहपे वारनि शयुनि जा दुकान खुलियल रहिया। लॉकडाउन सबबि अवाम घरनि में महदूद रहियो, जॾहिं त ॾियाड़ी कमाए खाईंदड़ पोर तबिको सख़्त परेशानी जो शिकार रहियो। मीरपुर माथेरे में बाज़ारूं बंदि रहियूं, जॾहिं त आम वाहपे जे शयुनि जा दुकान खुलियल रहिया। बिरछा ऐं भरपासे में पुलिस कारोबारी मर्कज़ बंदि कराए लॉकडाउन ते मुकमल अमल करायो, जॾहिं त शहरनि खे घरनि ताईं महदूद रहण जूं पिण हिदायतूं कयूं वयूं। टंडे आदम में मोहम्मदी चौक, स्टेशन रोड, लतीफ गेट, जोहराबाद, रशीद कॉलोनी, फौजी मोड़ समेत ॿिया केतिरा इलाका मुकमल तौर बंदि रहिया, जंहिं सबबि शहरी घरनि ताईं महदूद रहिया, जॾहिं त सब्ज़ी खीर समेत ॿियनि आम वाहपे वारनि शयुनि जा दुकान खुलियल रहिया। सकरन में भी लॉकडाउन ते मुकमल अमल कंदे कारोबार बंदि रखियो वियो, पर आम वाहपे जी शयुनि वारा दुकान खुलियल रखिया विया, जितां शहरी ख़रीदारी कंदा रहिया, जॾहिं त ख़ानगी एम्बुलेंस सर्विस बि मुकमल गश्त कंदी नज़र आई। गढ़ी यासीन में भी कारोबार बंदि रखियो वियो, जंहिं सबबि माण्हू घरनि ताईं महदूद रहिया, जॾहिं त आम वाहपे वारनि शयुनि जा दुकान बि मामूल खां घटि खुलियल रहिया। गोसपुर में भी लॉकडाउन सबबि कारोबार ऐं ट्रांसपोर्ट मुकमल तौर बंदि रहण सबबि रोड रस्ता वीरान रहिया। टंडे गुलाम हैदर में कारोबारी मर्कज़ बंदि रहिया, जंहिं सबबि अवाम सख़्त ॾुखियानि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी वियो। भान सैदाबाद जी रेशम घिटी, शाही बाज़ार, स्टेशन रोड तोड़े ॿियनि इलाक़नि में कारोबार मुकमल तौर बंदि रखियो वियो, जंहिं सबबि अवाम घरनि ताईं महदूद रहियो। डिगड़ी जा मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि रखिया विया, जॾहिं त पुलिस तरफ़ां एसएसपी जावेद बलोच, डीसी मीरपुर ख़ासि ऐं ॿियनि जी अॻवानी में फ्लैग मार्च पिणु कयो। ॿिए तरफ़ तालके अस्पताल तरफ़ां शहरनि में जागरूकता मुहिम हलाई वई, जंहिं दौरान शहरनि खे पंहिंजे बचाव लाइ घरनि ताईं महदूद रहण जी हिदायत कई वई। उबावड़े में भी कारोबार बंदि रखी हुकूमती ऐलान ते अमल कयो वियो, जॾहिं त रेंजर्स ऐं पुलिस कराची खां ईंदड़ मिनी बस में झड़ती वरिती, जंहिं मां 2 ॼणनि खे शक जी बुनियाद ते अस्पताल मुंतक़िल करे जुदा वरिता विया। तंगवाणी में कारोबार बंदि रखियो वियो, जंहिं सबबि शहरी घरनि ताईं महदूद थी विया, जॾहिं त रोड रस्ता वीरानी जो ॾेख ॾियण लॻा। नएं दरे में भी मुकमल लॉकडाउन रहियो, पर आम वाहपे वारनि शयुनि जा दुकान खुलियल रहिया, जॾहिं त ॾियाड़ी ते कमाईंदड़ पोरत परेशान नज़र आया। लॉकडाउन सबबि चेलार जा रोड रस्ता भी वीरानी जो ॾेख ॾींदा रहिया, जॾहिं त पुलिस हुकूमती ऐलान ते अमल कराइण लाइ गश्त कंदी रही। बोज़दार ऐं भरपासे में हुकूमत जे ऐलानियल लॉकडाउन ते अमल कंदे नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि रखिया विया। गाड़े में अवाम एहतियाती उपाउ वठण बजाए ॿाहिरि निकिरी ख़रीदारी कंदो रहियो, जॾहिं त पुलिस सूरतहाल ते ज़ाब्तो आणण में नाकाम नज़र आई। दौड़ जी शाही बाज़ार, मोरो रोड, अलवी मार्केट, बांदी रोड समेत अक्सर मार्केटूं बंदि रहियूं, जॾहिं त आम वाहपे वारी शयुनि जा दुकान खुलियल रहिया। कलवे में भी मुकमल लॉकडाउन रहियो, जॾहिं त मेडिकल, किराना स्टोर, सब्जी ऐं फ्रूट जा दुकान खुलियल रखिया विया। हुकूमती ऐलान ते अमल करण लाइ अक्सर शहरनि में पुलिस ऐं रेंजर्स मुक़रर कई वई। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।